हाँ इहा मेहरबानी साईं इहा यार न कजो साईं असांजा जेको रोबान असांखे पाणी जा मसला आहिनि उहो असांखे ख़बर साईं असांखे ख़बर आहे हाजी खे असीं घुरायूं था सभु घुराईंदा पर असां ॾिसण कोन था ॾिसो असां हा इहा ॻाल्हि आहे ॾिसो असांजे ॻोठ में ॾिसो आबादी केॾी आहे एॾो एक्सप्रेस आहे असीं अव्हांखे वोट ॾियूं था ईअं कोन था सोचो त पछाड़ी अज़ीज़ जो ॻोठ आहे इहे त दुआऊं करूं था असीं असांजे ॾाढे ईदे खे जेको पाणी पिया पियूं ऐं साईं उहा इलेक्शन में असांखा वाइदा कया वॾेरो अनवर बि गॾु हो साईं ऐं गॾु हुआ ऐं सभु ही साईं नज़ीर मावीह साहिब पर असीं गॾु वेठा हुआसीं असीं निशाज इनकारी कोन हुयूं मीर साहब हाजी मुसद्दक़ अवां सां वाइदो कयो हुन चयो त हिन इलेक्शन में वोट ॾियो मथे इलेक्शन में जे रोड पाणी वारो मसलो हल न थियो असीं कोन ईंदासीं ठीकु आहे हाणे इहो रब खे त ख़बर कोन असांखे त ख़बर कोन अलाह साईं ॿुधो ॿुधो अञा त पिया आहिनि 4 साल में तव्हांजा कम न थी आहिनि पोइ तव्हांजो ही चेयरमैन साहिबु आहे मीर साहिबु तव्हांजा हलूं असीं पाण तव्हां जहिड़ा वोटर रहियूं लीडर पंहिंजा हू आहिनि मुते अनवर असीं हिननि जे पोयां आहियूं असांखे वरी अची झलो असीं बाबा उन्हनि जे पोयां आहियूं असीं मञूं था हिन खां तोखे कावड़ लॻे या कोई असीं अवां जे पोयां असांजो ही धणी कोन हो मुंहं ते वेठो आहे असांजो धणी दोड़ी ॻोठ जो केर ई कोन असीं तुंहिंजे पोयां हाजी जे पोयां असांजे वोटण जा धणी कमी हुआ पाण सब हाजी मुसद्दक़ जे पोयां थी न को हाऊं अल्लाह साईं हाजी साहब के जन्नत में जा दे पाण सब उनके पोयां हाजी आओ के कोड़ो प्राइमरी मास्टर है मुजी न को जायदाद न को बनी न को मु आवाज गोड़ के नारे ने को स्कीम अच्छी को खाती है पाण सब हाजी जे पोयां हाजी पाण मरू हाजी रजा जे पोयां आयो डॉक्टर कमर जो हाजी पाण असा के चयो न त ॻाल्हि इहा त कमर आयो वीचारो असां वटि हली मुंहिंजो डॉक्टर साहब ॾिसो तोसां गॾु असीं हलिया आहियूं मावीअ सां गॾु हलिया आहियूं मुंहिंजो हाणे महिरबानी करियो हाणे असां वटि आया न पहिरीं दफ़ा हाजी मुसद्दक़ असां वटि मरू वीचारो पहिरीं दफ़ा आयो मुंहिंजो चए ॻाल्हि ई कोन्हे अब्बा तो ते एतबार आहे असीं मुसद्दक़ हाजी डॉक्टर कमर अल्लाह साईं खे प्यारा थी विया मीर साहिब असीं त पाण हुननि सां गॾु जीअं अमीर तीअं असीं अवां सां गॾु आहियूं हिननि जे पोयां बाक़ी असां त कावड़ मुते अनवर ते तक करियो जे असां अव्हांजे ॻोठ जे नाले ते का स्कीम वठी खाई विया हुजूं त अमी चओ साहिब ॻाल्हि आई जेकी हाणे असां त को वरिती बि त कोन्हे अव्हांजे नाले तो वठो अमी अव्हांजी अज़ीज़ जो ॻोठ जो नालो अचे हिकिड़ो ॻाल्हि असीं अव्हांखे कोन था चऊं अव्हांखे न असीं चऊं था न कुझु ॾिसो 4 ॻोठनि खे पाणी मिले पियो अवां ते पैंते आहे 4 ॻोठनि खे पाणी मिले पियो वाइद असांजो मुंहिंजी त चोथ बि कोन्हे अबा पर साईं असीं कोन था हींअर फिलहाल कोन्हे मूंखे ख़बर आहे जून खां पोइ ईंदा हींअर स्कीमूं कोन्हे ठीकु आहे अॻे बि असांखे यादि आहे हीअ जेको नवाब साहिब ॾिनो रोड पाण खे इनखे 4-5 साल थी विया आहिनि ठीकु आहे न को वरी पोइ हाजी रड़ कई कंहिं बि ॻाल्हि कोन कई न को हींअर को पहिरीं स्कीमूं लिखाइणियूं 5-7 महीना पहिरियों उन महिल ॻाल्हि कंदा